करमपुर बाज़ार करमपुर थाने जी हद मां 9 ॾींहं अॻु नामालूम हथियारबंदनि हथां अगवा थियल ॻोठ थंगई खान जाफ़री लॻ पीरबख्श सुजरा रवासी मुगी नौजवान अब्दुर्रहमान जाफ़री की हद जी करमपुर तोड़े ज़िले कश्मीर कंद ॻोठ पुलिस बाज़ियाब न कराए सघी। वारसनि जे सॾ ते मुगी जी बाज़ियाबी लाइ यूसी फिरोज़ सुजरा जे वाइस चेयरमैन मोहम्मद इब्राहिम जाफ़री, मुगी जे भाउ अब्दुल्ला जाफ़री, मास्टर मोहम्मद सिद्दीक जाफ़री, मास्टर बालात जाफ़री, मोहम्मद शाबान जाफ़री, मास्टर अलीबख्श जाफ़री इताद जे अॻवाननि बाबू अलीबख्श खान जाफ़री, आफ़ाक अली जाफ़री नज़रवा, जमात इस्लामी सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजाणी, JUI शिकारपुर जे अॻवाननि जाफ़री बिरादरी के माण्हू इलाइक़े के सियासी समाजी और मज़हबी धुरनि के अॻवाननि ऐं कारकुननि करमपुर भरिसां करमपुर थाने की हद इंडस हाईवे मीर बगन खान बिजाणी लाड़े वटि रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई 5 कलाक इंडस हाईवे ते धरणो हणी पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे मुगवी अब्दुर्रहमान जाफ़री की तुर्त बाज़ियाबी जो मुतालबो किया। मुगवी के वारसनि मुख़्तलिफ़ तंज़ीमनि के अॻवाननि ऐं कारकुननि जो धरणे के मौक़े ते चवण हो त हथो हटी ज़िले कश्मीर में बदअमनी की बाहि के भड़कायो वियो आहे। पुलिस इलाइक़े में अमन ॾिसणु नथी चाहे, न ई अमन कराइण में संजीदा है। उन्होंने चयो त मुगी अब्दुर्रहमान जाफ़री अगवा थे 9 ॾींहं गुज़री विया आहिनि। पुलिस मुगी की बाज़ियाबी लाइ हिन वक़्त ताईं कख वञी बीणो न कयो आहे। मुज़ाहिरीन चिता ॾींदे चयो त जेसिताईं मुगी के बाहिफ़ाज़ बाज़ियाब न कराए वेंदो एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। बे तरफ़ धरणे सबब सिंध पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई। रोड के ॿिन्ही पासनि खां मुसाफ़िर गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। ओॾां DSP कंदकोट सरदार खान चांडियो धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे मुगी खे 1 हफ़्ते में बाज़ियाब करण जी ख़ातिरी कराइण बाद रोड खोलाए ट्रैफिक की रवानी के बहाल कयो। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। बाज़ियाब करण जी साईं असांखे हिकिड़े ॾींहं जी बि मोहलत ॾिनी। नयो बरहालन साहब आयो आहे, SHO साहब, DSP साहब, उन्होंने ॿिनि हफ़्ते जी मोहलत वारो सूमर ताईं बाज़ियाब कराए ॾींदासीं। अगरि जेकॾहिं सूमर जे ॾींहुं असांजो मोगवी अब्दुर्रहमान बाज़ियाब न थियो त असां धरणे खे एतिरो वधाईंदासीं जेको 24 जेसिताईं मुसलसल असांजो मोगवी बाज़ियाब न थींदो तेसिताईं असां रोड कॾहिं बि न खोलींदासीं। सूमर जे ॾींहं ताईं जेको मोहलत वरिते सूमर जे ॾींहं ताईं साहब जे चवण जे मुताबिक़ असां धरणो ख़त्म था करायूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां कोन चाहींदासीं त को असांजे ख़िलाफ़ धरणा लगन। कहिड़ो पुलिस ऑफिसर चाहींदो कोई पुलिस ऑफिसर त उन जे ख़िलाफ़ धरणा लगन। जिन जा नाला ॾियनि था, जिन जी निशानदेही कनि था, सभु बीठा आहिनि, पब्लिक जा बीठा आहिनि, ॿिया पंहिंजो नुमाइंदा बीठा आहिनि। सभिनी जे साम्हूं असां इहा हिननि सां वाइदो था कयूं, असांजे तरफ़ां भरपूर जेका बि इंशाअल्लाह हूंदी हर मदद कंदासीं। अल्लाह कंदो इंशाअल्लाह जल्द बाज़ियाब कराईंदासीं।